हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह माह सफ़र शरीफ जी आमद आ इन मुबारक महीने में अल्लाह पाक जे नेक बंदे सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जो उर्स मुबारक भी थींदो आहे। लेकिन बदकिस्मती सां प्यारा इस्लामी भाइरो हिन महीने के घणा अहिड़ा इस्लामी भाइर जिन वटि इल्म जी कमी हूंदी आहे उहो हिन के मनहूस समझंदा आहिनि, यानी चवंदा आहिनि त हिन में अहिड़ो कम आहिनि जेके कया वेंदा अस्तगफिरुल्लाह उहे जेको आहे सो असांजे लाइ सही जेको आहे साबित न थींदा। मिसाल के तौर पे चयो वेंदो आहे त हिन महीने में शादी न करणु खपे, चयो वेंदो आहे हिन महीने में शादी न कई वञे, अहिड़े हिसाब सां कुझु ॿिया अमल चवंदा उहे कंदासीं त उन बरकत थींदी। मिसाल के तौर पे हिन महीने में सोन ठाराईंदा आहिनि माण्हू, चवंदा आहिनि सोन ठाराए वञे, छाजे लाइ भई सोन ठारायो था? इन लाइ हुननि जो इहो ज़हन हूंदो आहे जेकर हिन महीने में सोन ठाराईंदासीं त असां सॼी उमिरि सोन ई सोन ठाराईंदा रहंदासीं। अहिड़े हिसाब सां हिन महीने में इहो बि बदशुगुनी वरती वेंदी आहे। चयो वेंदो आहे त हिन महीने में लॾणो न आहे, शिफ्ट न आहे थियणो, घर में त मटाइणो न आहे। छो भाई? छाजे करे? उहो सम्झंदा आहिनि त जेकर हिन महीने में लॾींदासीं त सॼी उमिरि पोइ लॾींदा रहंदासीं। इहे सभु ॻाल्हियूं मुंहिंजा मिठा ऐं प्यारा इस्लामी भाइरो जेके आहिनि इहे बुरो शुगुन आहे, यानी बदशुगुन हिनखे चयो वेंदो आहे। इन जे हवाले सां सैयदी अमीर अहले सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी ज़ियाए दामत बरकातुल आलिया खां सवाल थियो त असांजे समाज में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बुरे फाल वरती वेंदी आहे। जहिड़ो साम्हूं खां कारी ॿिली गुज़री वञे त हीअं थी वेंदो, कांउ ॻाल्हाए यानी आवाज़ कढे त हीअं थी वेंदो, ऐं तेल किरी पवे त हीअं थी वेंदो वग़ैरह। महिरबानी करे ही ॿुधायो त इस्लाम असांखे हिन बारे में छा तालीम ॾिनी आहे? अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामत बरकातुल आलिया जवाब इरशाद फरमाईंदे फरमायो बदफाली हराम आहे। बदफाली छा आहे? या हराम आहे। दुनिया में हिकु गैर मुस्लिम क़ौम आहे जेका कारी ॿिलीअ खां बुरी फाल वठंदी आहे। एतिरे ताईं जो जेकॾहिं उन क़ौम जा माण्हू किथे सफ़र ते वञी रहिया हुजनि ऐं उन्हनि जे अॻियां का कारी ॿिली गुज़री वञे त हू वापसि हलिया वेंदा ऐं सम्झंदा आहिनि त जेकॾहिं हाणे सफ़र कयो त नुक़सान थी वेंदो। इन जे करे उहो ईअं बि चवंदा आहिनि पर बदकिस्मतीअ सां असां हिन क़ौम सां गॾु रही करे असां बि अहिड़ा सोच वीचार में अची वेंदा आहियूं। असां बि बाज़ औक़ात जेको आहे उन्हनि अमलनि ते असां बि अमल पैरा थी वेंदा आहियूं। असांजो बि इहो ख़्यालु हूंदो आहे त जेकॾहिं साम्हूं खां कारी ॿिली वग़ैरह गुज़री वई त असांखे नुक़सानु पुॼंदो, असांखे सफ़र न करणु खपे। त अहिड़ी का बि ॻाल्हि जेको आहे सो शरीयत में न आहे। शरीयत में बदशुगुनी जेको आहे सो इहा हराम आहे। सैयद अमीर अहले सुन्नत ॾाढी प्यारी ॻाल्हि इरशाद फरमाइनि था त जेकॾहिं तव्हांजे अॻियां का कारी ॿिली गुज़रे, हिकु दफ़ो गुज़रे, 10 मरतबा गुज़रे, खणी 100 मरतबा गुज़रे, लेकिन जेको तव्हां कमु करणु वञी रहिया आहियो उन कम खे तव्हां जारी ऐं सारी रखो, इंशाअल्लाह उन कम में बरकत थींदी। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु